लाखा रोड शहर जे गंदे पाणीअ जे नेकाल जो निज़ाम नाकारा थी वियो आहे, जंहिं करे शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। शहरियनि हिदायत पठान, आमिर पठान, ज़ाहिद पठान, सलीम मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में पब्लिक हेल्थ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शहरियनि चयो त शहर जो ड्रेनेज निज़ाम तबाह थी वियो आहे, नालियूं बेनाकारा थी वियूं आहिनि, नेकाल सिस्टम फ़ाल नाहे, पाणी नेकाल करण लाइ जनरेटर नाहे। हुननि चयो त पाइपलाइन बंदि आहे, जंहिं सबबि पाणी खूहनि मां उथली रिहायशी प्लाटनि ऐं ज़रई ज़मीननि में वञी रहियो आहे, जंहिं सबबि ज़मीनूं बंजर बणिजी रहियूं आहिनि ऐं जर जो पाणी खारो थी रहियो आहे। हुननि सिंध जे मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी खां मुतालबो कयो त तुरत शहर जे गंदे पाणी जे निज़ाम खे फ़ाल बणायो वञे, ॿी सूरत में भरपूर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। नाले नाले सिस्टम ते बीठा आहियूं जेके 10 सालनि खां गैर फ़ाल आहे ऐं पब्लिक हेल्थ कमीशन खे असांखे अपील था कयूं त हिन जो बजट बि 52 लाख मंज़ूर थी चुको आहे, लेकिन गुज़िश्ता 5 महीननि खां को बि अमली कमु असांखे नज़र न आयो। बराए महिरबानी हिन कम खे बहाल कयो वञे ऐं हाणेकार जेकी तकलीफ़ूं अची रहियूं आहिनि ओड़े पाड़े खे पाणी माना प्लाटनि में बि थो वञे त पंहिंजे सिस्टम खे संभालनि जीअं अवाम खे रिलीफ मिली सघे। असांजो ज़रई ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि, जर जो पाणी पिणु ख़राब थी रहियो आहे ऐं ओड़े पाड़े में रहंदड़ उन्हनि जे सिहतनि ते हानिकार असर पइजी रहिया आहिनि। असां गुज़ारिश कंदासीं आला नुमाइंदनि खे इन ते पंहिंजो ध्यानु ॾियनि ऐं शहरियुनि लाइ का सहूलियत पब्लिक हेल्थ असांजे लाइ का सहूलियत मुहैया करे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk